वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वज़ीर आला हाउस में अहम शख़्सियतुनि जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात कंदड़नि में सेनेटर नदीम भुट्टो, MPA साजिद जोखियो, नईम खरल, शहरियार महर ऐं ॿिया शामिल आहिनि। MPS वॾे वज़ीर खे पंहिंजे तकनि जा अवामी मसइला पेश कया ऐं तरक़ियाती कमनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई। सिंध हुकूमत अमन अमान जी सूरतहाल बहितर करण जी भरपूर कोशिश करे रही आहे। मुराद अली शाह जो चवणु हुयो, तरक़ियाती रिथाउनि जे मयार ते का बि सौदेबाज़ी न कंदासीं। सूबे जे माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं ऐं ॿारनि खे तालीम फराहम करणु अवलीन तरजीह आहे। मुराद अली शाह जो इहो चवणु हुयो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वज़ीर आला हाउस में अहम शख़्सियतुनि जी मुलाक़ात थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खान। जी आमिर, कहिड़ा तफ़सीलात मुलाक़ात जे हवाले सां? जी बिल्कुल, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वज़ीर आला हाउस में आम सियासी शख़्सियतुनि सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात कंदड़नि में सेनेटर नदीम भुट्टो, MPA साजिद जोखियो, नईम खरल, शहरियार महर ऐं ॿिया शामिल आहिनि। MPA वॾे वज़ीर खे पंहिंजे तकनि जे अवामी मसइलनि बाबति आगाह कयो आहे ऐं तरक़ियाती स्कीमुनि जे हवाले सां ॾे वठी आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत अमन अमान जी सूरतहाल बहितर करण जी भरपूर कोशिश करे रही आहे। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त तरक़ियाती रिथाउनि जे मयार ते कंहिंसां बि सौदेबाज़ी न कंदासीं। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त सूबे जे माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं, ॿारनि खे तालीम फराहम करणु अवल तरजीह हूंदी। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।